नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त हालाणी प्रेस क्लब में क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी 144 सालगिरह कंबो नौजवान जे एतहाद हालाणी पारां मल्हाई वई ऐं सालगिरह जो केक प्रेस क्लब हालाणी जे सहाफ़ी बचल हिंगोरो मंज़ूर ख़ासकेली गुलाम मुस्तफ़ा मुगल सचानंद बजाज एजाज ख़ासकेली मुज़म्मिल कंबो हज़बुल्ला चांग रसूल बख्श शाहज़ेब सहतो ऐं ॿियनि प्रेस क्लब में केक काटियो। इन मौक़े ते ख़िताब कंदे सहाफ़ी बचल हिंगोरो ऐं ॿियनि चयो आहे त क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना मुल्क पाकिस्तान लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, पाकिस्तान खे आज़ादु करायो ऐं संदसि महिनतनि ऐं काविशनि जे करे अॼु असां आज़ादु घुमी रहिया आहियूं। हिन वधीक चयो आहे त असां संदसि सालगिरह जे मौक़े ते संदसि पोइरनि ऐं सॼी पाकिस्तानी क़ौम खे मुबारकबाद पेश करियूं था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।